अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। डहर की रिपोर्ट अली असगर राजड़ी। मीरपुर मातेलो लॻ बर्फ़ कारखानो अलवकास किराना स्टोर ते खीर में मिलावट थियण जो इंकशाफ ज़ाहिर थियो आहे। तफ़सील मूजिब एहतजाज कंदे आशिक़ अली खोसो ॻोठ अब्दुल रसूल खोसो जे रहवासी जो चवणु आहे त ख़ालिद हुसैन पठाण मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे। हिन माह रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में खीर मिलावट करे थो। मां पंहिंजनि बच्चनि लाइ खीर ख़ालिद पठाण खां वरितो त घर चांहि में इस्तेमालु करण सां गॾु मुंहिंजा बच्चा बि खीर पीअंदा। उन खीर खे पीअण सां ई मुंहिंजा 2 ॿार बेहोश थी विया। मां मिसकीन आहियां, मुंहिंजी ॾियाड़ी 500 आहे। हाणे ॿारनि जो इलाजु करायां या घर हलायां। हाणे मां मीडिया ऑफिस मीरपुर मातेलो पहुतो आहियां। मूंसां इंसाफ़ कयो वञे। SC साहब, असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियार कार, SSP तनवीर अहमद तुनियो खे पुरज़ोर अपील आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं शहर में विज़िट करे हर हिकु दुकान जो खीर चेक कयो वञे। जेको ज़ुल्म मूंसां थियो आहे कंहिं ॿिए सां न थिए। मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं ख़ालिद हुसैन पठाण ते क़ानूनी क़दम खणी सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे, जीअं ॿीहर अहिड़ो क़दम या कुदो कारनामो न करे सघे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो आज़ाद न्यूज़ घोटकी। तेज़ तरीन सिंधी ख़बरुनि जो न्यूज़ चैनल आज़ाद न्यूज़ घोटकी।